मुखे बेनतहा खुशी आ त असांजे बिरादरी मोहतरम भाऊ मौलादा साहब जी मेहनत जो नतीजो अज जै माण्हूअ खे मस्जिद मदरसे जो फिक्र आ अॼोके दौर में इहो माण्हू भागन वारो आ। सच पुछो जै माण्हू खे न इहा तड़प हुजे त के बचड़ा कुरान पाक पढ़ी पवन नमाज जी पाबंदी थी पए हाणे जेकॾहिं अक़ीदो सही हुजे मां चवां थो त इन जे जन्नती हुजण में शक ई न आहे। हाँ एडो वडो कम आ जेको असांजे मोहतरम भा माना हिन खे कोशिश करे संवारियो आ मदरसे जे सूरत में मस्जिद जे सूरत में जेके भी तां थोड़ी थकी तालबन जी खिदमत कई अज उन जो रिजल्ट तां जे आडो आए त बचड़न कुरान पाक पूरो कियो आ। मां उन सभिनी बचड़न के उन जे वालिदैन के मुबारकबाद चवां थो उन सां गडो गड जिन भी मदरसे सां ताउन कियो या खुसूसन असांजो साईं मौलादा साहब उन के मुबारकबाद चवां थो जिन जे मेहनत सां जो हे फल ज़ाहिर आ। मां शुरुआत कयां थो रब करीम जे बाजारे नाले सां थोड़ो तवज्जो बोल आहिन अल्लाह जी शहनशाही चई खुदा पाक बेशके निशाह आहे खुदा पाक बेशके शहनशाह आहे न असबाब दी रब के परवाह आहे। मर्ज़ीअ जो मालिक अब आहे दिसंबर महीनो शुरू आ सी ज़ाहिरी कोन्हनि कई पुराने वक्त में याद आ तबा साईं चांडे साहब भी लफ्ज़ बोलिया त नवंबर दिसंबर आ सर्दी ऐं पारा है ना नवंबर महीने में पारा दिसंबर में पारा पर अॼु ॾींहं ताईं खुदा जी कुदरत आ मर्ज़ीअ जो मालिक आ जीअं हलाए उन जी हाज़िर इते वेह भला हां हां छाती है हाँ न न मतलब वेठल छाते कुर्सी ते हित हित वे हाँ अल्लाह कम वरतो थी हकीकत इहा इहो डंडो भुल में हणजा न कई हाँ अबा सच्ची ॻाल्हि इहा आहे अल्लाह मां अबा छॾियो बस ओबा खुशामद नथो कयां जंहिं माण्हूअ जी ॾसुमनी त जंहिंखे फिक्र हुजे त बचड़ा कुरान पाक पढ़नि ऐं मस्जिद आबाद थे मां सच तो चवां त इहो माण्हू ईमान जी निशानी आहे इंशाअल्लाह अज़ीज़ जन्नती आहे। ॻाल्हि सम्झो था इहो एॾो वॾो कमु आहे अॼोके दौर में मां अल्लाह जी शहनशाही पे ॻाई थोरो तवजो ते खुदा पाक बेशके शहनशाह आहे न असबाब जी रब के परवाह आहे। ओए बिना पीउ जे ईसा पैदा कयाई ऐं उनखे अञा ताईं ज़िंदा रखियाई बिना पीउ जे ईसा पैदा कयाई ऐं उनखे अञा ताईं ज़िंदा रखियाई हा ताक़त इहा रखंदो अल्लाह आहे न असबाब जी रब के परवाह आहे। ओए बिना पुल जे मूसा कीअं पार थी वियो बिना पुल ओॾो जो मूसा अलैहिस्सलाम पांजे बनी इसराइलन के गॾु करे चो त रातो वाह निकिरो फिरौन जे ज़ुल्म को निकिरी था हलूं ऐं ये निकिता रात हो निंड में मूसा अलैहिस्सलाम पांजे साथियुनि सां पंध में अॻिते हल अलाह वॾो पंधु करे वॾो को सिज अचे उभरियो अड़े ॾिसनि त अॻियां दरिया अची वियो हेॾे हेॾे निहारियूं त दरिया ते ॿेड़ी बि कोन्हे पुल बि कोन्हे हाणे कॾहिं वञूं त काॾे वञूं ॾींहुं बि थी वियो अञा जो पोइ ते निहारनि त फिरौन वारनि खे ख़बर पई ते वञनि था राति जो भॻा ऐं उहो लश्कर समेत कढ पियो त वारो कयो हिननि खे मारियो काथे पुॼोनि होॾो पियो अचे उन्हनि जूं नज़र हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे पंहिंजनि अर्ज़ु कयो त साईं असां न तुंहिंजे चवण ते निकितासीं पर हाणे त मौत अची वियो हाणे अॻियां दरिया टपण जी जाइ कोन्हे पोइ दुश्मन जो लश्कर ॼाण पहुतो असां त तुंहिंजे चवण सां मरी विया तॾहिं मूसा अलैहिस्सलाम थोरो परेशान थी रब जे आॾो अर्ज़ु कयो त रब मां त तुंहिंजे टेक ते निकितो आहियां हाणे मां काॾे वञा तॾहिं अलाह से फरमाइश त मूसा हथ में छा थी चए लठा हण दरिया जीअं ज़ोर सां तव्हां ढोर खे हणंदा पराई पोख में जो वेंदो आहे कि न हथ सां चारींदा ईअं जो ठगा कढण इहे लठ दरिया खे त 12 कबीलनि जा माण्हू हुआ रस्ता थी पिया पाणी हीअं बीह रहियो
ये पानी पी रहियो ये रस्तो सोका जे सुरंग थी पई आई हज़रत मूसा अलैहिस्सलाम पार थी पोयों हू जो आया हुननि ॾिठोड़े ही त दरिया ते ही कीअं रस्ता थिया फिरौन पाण बि आहे हुननि सां पंहिंजे लश्कर सां परेशान थी बीह रहिया चऊं त का ॻाल्हि आहे कुझु हिते को चक्कर आहे तंहिंजे करे तकड़ न कयो हेॾे अल्लाह तबारक व तआला वरी फ़रिश्ते खे हुकुम कयो त वञो कंहिं लिखियो आहे त हज़रत जिबरील अमीन खे वञो हिकिड़े फ़क़ीर जे सूरत में थी डुबरड़ी घोड़ीअ ते चढ़ी करे होरिया हुन टप टप कंदो कंदो उन रस्तनि में अचे घोड़ीअ खे लाथई उन घोड़ी लाथई होरिया 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 वञे अड़े ही त वञे थो फ़क़ीर चइबो त इहे रस्ता अॻे थियल आहिनि असां हेॾे न आया आहियूं हलो हलो इहो वियो त असां बि हलूं था फिरौन कढ सॼो लश्कर कढ होॾे त सही त मलाइक हुयो विच त उहो त थी वियो गुम हाणे अचे हमरा हिननि जो मसइलो थियो जॾहिं विच ते पहुता तॾहिं अल्लाह से हुकुम फरमायो त पाणी हाणे पाण में मिल पानी जो मिलियो त सॼो लश्कर समेत फिरौन गर्क पोइ ॿिया त जनाज़ा उन्हनि जो ॿुॾी विया पर फिरौन जे जनाज़े खे अल्लाह तबारक व तआला तारियो तव्हां त पूरी काइनात जे लाइ पोइतों जे लाइ इबरत बणाया जेको पाण खे रब्बुकुमुल आला पियो सॾाए पाणीअ खां बची न सघियो ऐं अॼु ॾींहं ते उनजो जनाज़ो उनजो उहो लाश मिस्र जे अजाइब घर में पियो आहे ऐं सही नमूने सां पियो आहे सही नमूने सां पियो आहे खल बि ताज़ी थिया किन त ईअं बि लिखियो विच में कुझु BBC ते बि ख़बर हली त अचानक उनजे जिस्म में फुरणियूं निकितियूं वरी अलाए काॾां जूं डॉक्टरनि जूं टीमूं आयूं जिन उन्हनि जो इलाज करे उन्हनि फुरणियुनि खे ख़तमु कयो उहो उहे पियो आहे मुअलज सूरत में मिस्र जे अजाइब घर में इहा अल्लाह जी कुदरत आहे पाण खे रब पियो सॾाए हालत इहा ॿोलनि बिना पुल जे मूसा कीअं पार थी वियो ऐं फिरऔन लश्कर सां गॾु गार थी वियो ऐं फिरऔन लश्कर सां गॾु गार थी वियो थियो कहले गुलजार आड़ाओ आए न असबाब जी रब के परवाह है न असबाब जी रब के परवाह है खुदा पाक बेशक ओ मिठे मीर मुरसल खे रब हो घुरायो करे पल में साईं वॾा सैरायो 12 सिपारे जी शुरुआत अल्लाह ताला फरमायो सुभान अल्लज़ी असरा बि अब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा अल्लज़ी बारकना हौलहु पाक अल्लाह जी ज़ात जे पंहिंजे बाने के रात जे थोड़े हिस्से में मस्जिद हराम का मस्जिद अक्सा पोइ अॻिते हदीस में त वरी मस्जिद अक्सा खां पहिरें आसमान ॿियो टियों चौथों पंजो छहों अर्श ते अल्लाह सां मुलाक़ात वरी मोटी आया रात जे थोड़े हिस्से में लैलन अल्लाह फरमाए तो सॼी रात न अध रात न चौथों हिस्सो रात जो न थोड़े हिस्से में तॾहिं असांजे हिकिड़े पुराणे आलम जो शेर मूंखे अचे पियो उन ॿोलिया हा चई त लॻुसि वक़्त में राज में एतिरो लॻुसि वक़्त में राज में एतिरो लुॾे पियो कड़ो हो गरम बिस्तरो जंहिं बिस्तरे में मुस्तफ़ा साईं उथी विया अञा उहो बिस्तरो गरम ई पियो त साईं जन मोटी आया जंहिं दरवाज़े खे लाहे करे ऐं निकिता ॿाहिरि उनजो कुंडो अञा लुॾे ई पियो त इमामुल अंबिया मोटी आया चई मिठे मीर मुरसल खे रब हो घुरायो करे पल में साईं वॾा सैरायो समावात खां थियो गुज़रगाह आए न असबाब जी रब के परवाह है हू अधरात जो सिज उभारे सघे तो हू अधरात जो सिज उभारे सघे तो ऐं सिज हूंदे तारा ॾेखारे सघे तो मञे जो नहीं ॻाल्हि गुमराह आहे न असबाब जी रब के परवाह आहे ओए बिना अमल अहमद के जन्नत जे ॾींदो त रब खां पुछण वारो आ केरु थींदो अमल बि न ये हदीस में वाक्य अचे तो एकड़ो शख्स साईं जन जे खिदमत में हाजिर थियो साईं मूंखे कलमो पढ़ायो साईं जन खुश थी करे कलमो पढ़ायो कलमो पढ़ने का बाद में चई साईं इस्लाम जो लश्कर ले तो फलाणे महाज ते साईं थोड़ो अबा थोड़ो तवज्जो साईं ता इनके छॾियो ता गाल ॿुधो वॾी गाल कीमती थो ॻाल्हि
साईं जन का कलमो पढ़ी, कलमे का बाद में इजाजत तो घुरे तो साईं मां जेकॾहिं तलवार खणी वञे काफ़रनि सां विढ़ा ऐं जेकॾहिं मां शहीद थी वञा त मुंहिंजी जाइ, इमाम लंबिया फरमाए तो तुझी जाइ जन्नत आहे, जन्नत आहे। बसि ईअं तलवार खई साईं जन को मोकिलाए लश्कर में ओ ते वञी करे काफ़रनि सां लड़ियो, खोड़नि खे क़तल कयईं, आख़िर में पाण शहीद थियो। पाण शहीद थियो जॾहिं साईं जन ॾियारो जनाज़ा पेश कया हुआ शहीदनि जा, त हेतिरा शहीद थिया तॾहिं पाण फरमायूं अचो त तव्हांखे हिकिड़ो अहिड़ो शख़्स ॾेखारियां जंहिं हिकिड़ी निमाज़ बि न पढ़ी, रोज़ो बि न रखियो, हज बि न कयो, ज़कात बि न ॾिनई, ख़ैर ख़ैरात बि न कई, को बि नेकीअ जो अमल कोन कई, अलाह ताला हुनखे जन्नत ॾेई छॾी। साहबा हैरान थी वियासीं, अलाए कहिड़ो साईं जन ओने साहबीअ जे जनाज़े ॾे इशारो कयो। पाण फरमायो मूं वटि आयो, कलमो पढ़ी, कलमे खां पोइ तलवार खणी करे काफ़रनि सां लड़ियो, इहो तो क़तल थी वञे, हिकिड़ी निमाज़ बि नसीब न थियसि, रोज़ो बि न थियो, अलाह जन्नत ॾेई छॾियसि। रवो केरु पुछंदो? चई बिना अमल अहमद खे जन्नत जे ॾींदो, तरब खां पुछण वारो आ केरु थींदो, तरब खां पुछण वारो आ केरु थींदो। ओ रहमत जो बेशक दरियाओ आहे, न असबाब जी रब खे परवाह आहे। खुदा पाक बेशक शहनशाह आए, न असबाब जी रब खे परवाह आहे।